पंजाब असेंबली में नवाज लीग जो मलिक मोहम्मद अहमद खान स्पीकर चूंडिजी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे अहमद खान बशर खे शिकस्त। नए स्पीकर उहिदे जो हलफ बि खणी वरितो। स्पीकर जी रूलिंग मूजिब मजमूई तौर 322 वोट कास्ट थिया, जिन मां मलिक मोहम्मद खान खे 224 वोट मिलिया। अहमद खान बशर खे 96 वोट मिली सघिया। 2 वोट ख़ारिज थिया। नए स्पीकर उहिदो संभालण बाद डिप्टी स्पीकर जी चूंड जो अमल शुरू कराए छॾियो। डिप्टी स्पीकर लाइ नून लीग जे ज़हीर इक़बाल ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मुइन रियाज़ में मुक़ाबलो। सिंध असेंबली जे 9 मेंबर जी हलफबरदारी जे मौक़े ते अपोज़िशन पार्टी जो एहतजाज। असेंबली ॿाहिरां ऐं शारा फैसल वारा इलाइक़ा मैदान जंग बणिजी विया। पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं, केतिराई गिरफ़्तार। GDA ऐं संदन इत्तेहादनि प्रेस क्लब आॾो धरणो ख़त्म करे छॾियो। JUI पारां राशिद मेमून सुमरो जी अॻुवाणी में शारा फैसल ते नर्सरी वटि हयल धरणो बि ख़त्म थी वियो। शारा फैसल ते JUI कारकुननि ऐं पुलिस विच में वक़्फ़े वक़्फ़े सां चकरियूं बि थींदियूं रहियूं। लठबाज़ी ऐं शेलिंग में राशिद मेमून सुमरो समेत केतिराई कारकुन ज़ख़्मी थी पिया। GDA ऐं संदन इत्तेहादनि पारां 27 फेबरवरी ते समूरी सिंध में कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान। सिंध असेंबली जे 9 चूंडियल मेंबर्स हलफ खणी वरितो। स्पीकर आगा सिराज दुरानी मेंबर्स खे सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में हलफ खणायो। 163 मेंबर्स मां 148 मेंबर्स हलफ खयो। 128 MPA सिंधीअ, 15 उर्दू ऐं 5 ॼणनि अंग्रेज़ी में हलफ खयो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे 9, GDA जे 3 ऐं जमायत इस्लामी जे 1 मेंबर हलफ न खयो। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड सुभाणे थींदी। स्पीकर लाइ पीपल्स पार्टी जे अवैस कादिर शाह, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर लाइ नवीदीन सोनी जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। MQM जी सोफिया सईद ऐं राशिद क़ाइम खानी कागज़ जमा कराया। सिंध जे वॾे वज़ीर जे चूंड में सूमर ॾियारे 11 वॻे थींदी। शेड्यूल जारी कयो वियो। धांधुली लाइ एहतजाज कंदड़ ॿुधाइनि त कहिड़े तक ते धांधुली थी। इल्ज़ाम लॻाइण सां गॾु सबूत बि पेश कया वञनि। IMF खे PTI बानी जे लिखियल ख़त जी का बि अहमियत न आहे। ख़त ज़रिए हुननि जी असलियत अवाम साम्हूं अची वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में ॻाल्हाईंदे चयो आहे त शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थींदो त PTI जा बि थोरा मञींदो। PTI कोशिश ई न कई त शहबाज़ शरीफ़ जो रस्तो रोकिजे ऐं PP सां ॻाल्हाइजे। लॻे थो उहो फ़ैसिलो बि PTI बानी जो आहे। IMF खे ख़त लिखण 9 मई खां बि वधीक वॾो सान्यो आहे। हिकु शख़्स 24 करोड़ अवाम ते आपघाती हमलो करणु चाहे थो। पीपल्स पार्टी अॻुवान शर्जिल मेमून चयो आहे त इलेक्शन में शिकस्त खाईंदड़ फेस सेविंग लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। जंहिंखे बि चूंडुनि बाबति ख़दश आहिनि, IMF बदिरां इलेक्शन ट्रिब्यूनल सां राब्तो कनि। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर एहतजाज पुरअमन हुअणु घुर्जे। असां सां बि ज़्यादती थी आहे। सिंध जी वॾ वज़ारत लाइ पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार मुराद अली शाह चयो आहे त मुल्क ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गॾिजी महिनत करे मुल्क खे बहिरान मां कढंदासीं। सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। बलोचिस्तान ऐं KP असेंबली जा इजलास 28 फेबरवरी ते तलब। इजलासनि में ॿिन्ही सूबनि जा नवां चूंडियल MPs हलफ खणंदा। सिंध जे खुराक खाते में बेइंतहा करप्शन ऐं अंधेर नगरी। कामोरन बरसाती बोर्ड खे बि करप्शन जो ज़रियो बणाए छॾियो। 3.25 अरब रुपया हड़प। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में समूरा तफ़सील साम्हूं अची विया। CMIT जी रिपोर्ट मूजिब खुराक खाते जे अमलदारनि हैदराबाद, सखर, लाड़काने ऐं शहीद नज़ीराबाद डिवीज़न्स जे तोड़े मलीर ज़िले में 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणक मार्केट में खपाए छॾी ऐं बाद में ख़राब कणक वठी बोरियूं ॿीहर भरियूं वयूं। रिपोर्ट में उहो बि चयो वियो आहे त गोदामनि में रखियल ख़राब कणक फौरी तौर ज़ाया न कई वई त वबाई बीमारियूं पकड़िजी वेंदियूं। सेंटर्स ऐं गोदामनि ते बिजली ऐं CCTV कैमराऊं न हुअण सबबि कणक जी चोरी मामूल बणिजी वई। बारदाणे जी विरासत ऐं कणक जी हिक ज़िले मां ॿिए ज़िले ॾांहुं मुंतक़िली बि खुराक खाते जे अमलदारनि लाइ सणबो कारोबार बणियल। अदालतूं कंप्रोमाइज़ड न आहिनि। जेकॾहिं अदालतुनि ते दबाव आहे त तॾहिं बि असांखे इंसाफ़ ते बदल फ़ैसिला करणा आहिनि।
चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अकील अहमद अब्बासी मीरपुर खास डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी चूंडियल नुमाइंदनि खे ख़िताब कंदे चयो आहे त इदारनि जे कम न करण वारो तासुर ठीक न आहे, ग़लतफ़हमी पैदा न कयूं वञनि। शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलम धड़नि जो एहतजाज। मलीर, सखर, पनियाकिल, बख्शापुर, झोल ऐं गाजी खोड़ में शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़िन ऐं सियासी समाजी धुरनि पारां मुज़ाहिरा करे धरणाया विया। कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। धाबे जी पंपिंग स्टेशन में बिजली जो ब्रेकडाउन, पानी जी पाइपलाइन धमाके सां फाटी पई। 72 इंच पाइपलाइन धमाके सां फाटण सबबि कराची समेत केतिरनि इलाइक़नि जे पानी सप्लाई बंदि थी वई। पाइपलाइन मां पानी हारजण लॻो। लाइन मां निकिरंदड़ पानी रायशी कॉलोनी में दाख़िल। इंतज़ामिया जो चवणु आहे त पाइपलाइन जी मरम्मत थियण ताईं मुतबादल पाइपलाइन ज़रिए कराची जे कुझु इलाइक़नि ॾांहुं पानी सप्लाई कयो पियो वञे। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी 10हीं मैच में लाहौर कलंदर्स पारां ॾिनल 176 रन्सुनि जो हदफ़ हासिल करण लाइ कराची किंग्स जी बैटिंग जारी। लाहौर पारां साहिबजादा खान 72 रन्स ठाहे नुमाए रहियो। हसन अली, मीर हमज़ा ऐं शम्सी 2 विकेट्स वरितियूं।